नाराथ हल्के जे हेडक्वार्टर चूनको में RHC अस्पताल की हालत खराब है। अस्पताल में का भी सहूलत ना है, मरीज सख्त परेशान हैं। रिपोर्ट करे रहा है हाजी खान भमरो। जॾहिं मसीहा मोकिलाए वञे त इलाइक़े वासियुनि जो अला वाई थी वञे थो। अहिड़नि मसीहा सेंटरनि मां चूनको अस्पताल पिणु हिकु आहे। नाराथर जे ॾूरां ऐं रेगिस्तानी इलाइक़नि खे सहूलियतूं मुहैया करण लाइ सिहत खातो मुकमिल नाकाम वियो आहे। इंतहाई अफ़सोस त RHC चूनको सेंटर में अस्पताल अंदरि हाणे छा हालत आहे, जिथे पिणु हिकु बि डॉक्टर, डिस्पेंसर, लेडी डॉक्टर, मेल फीमेल स्टाफ, नर्स बि न आहे। पर उन हूंदे बि अस्पताल में MS आहे। संदसि रहम करम ते हलंदड़ हिन अस्पताल में ईंदड़ मरीज़नि जो इलाजु सवाला निशान नज़र अचे थो। उन मुतलिक़ अस्पताल में आयल मरीज़नि ऐं अस्पताल में मुक़ररु MS डॉक्टर शाह मोहम्मद भट्टी आवाज़ TV सां वीचार वंडींदे चयो त एक्सरे बि असांजो हलंदो हुयो ऐं असांजी लेबॉरेटरी बि हलंदी हुई, उन में स्वीपर बि हुया ऐं उन खां पोइ असांखे हाणे इहो आहे त असां वटि हिकिड़ो डिस्पेंसर आहे टोटल असां वटि। हिन असां 24 कलाक हिन हॉस्पिटल खे हलायूं पिया ऐं 2 डॉक्टर ॿिया बि आहिनि मूं वटि, 3 डॉक्टर आहियूं टोटली मूं समेत। ऐं असां वटि स्टाफ जी तमामु घणी खोट आहे। मां साईं DHO साहिब सां मुलाक़ात थी आहे मुंहिंजी 2 दफ़ा। साईं चयो इंशा ताला हीअ पोलियो ख़तमु थिए त असां वेही करे इहा डिस्कस करे ऐं तव्हांखे टोटल स्टाफ ॾींदासीं। एम्बुलेंस असां वटि मौजूदु आहे, पर उहा नंढी एम्बुलेंस आहे, पर असां वटि ड्राइवर न हुयो। डॉक्टर बि कोन्हनि, सफ़ाई बि कोन्हे। पधरे खां चऊं था हिते का शइ कोन्हे का, वरी भॼूं ॿिए पासे बि तर कोन थो थिए। रुगी पटी घुमाए बसि मथो छॾींदा खणे बसि। न का गोरी आहे, न टिकी आहे, न का फट जी दवा आहे, न छा कुझु बि कोन्हे को। बसि लिखी ॾींदा आहिनि, स्टोर त वठंदा आहियूं। अच्छा, असां हितां ई आया आहियूं, वेझो हेठों नारे वठूं। हा, दवा जे लाइ आया आहियूं। हमरा के गैस जे करे आंदो था। जीअं त असां वटि पहिरियों ICS डिपार्टमेंट हूंदो कंदो, जो पेशेंट खे रिलीफ वग़ैरह मिलंदो, ऐं हिते फीमेल स्टाफ जी तमामु घणी खोटी आहे, जंहिंजे करे अल्ट्रासाउंड वग़ैरह बंदि पियो आहे। फीमेल जेके अचनि थियूं डेज़र्ट एरिया खां, उन्हनि खे हिते रिलीफ नथो मिले। अवां हिते हिन अस्पताल में जेके आयल मरीज़ ऐं डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। डॉक्टर पारां इहो ॿुधायो वियो त हिन अस्पताल में जेका स्टाफ जी जेका आहे उहा बिल्कुलु खोट आहे ऐं उहा खोट लाइ असां पंहिंजे आला अख़्तियारनि खे जेको आहे सो लिखियो आहे। ऐं हिननि इहो ई चयो त हिते एम्बुलेंस आहे पर ड्राइवर न आहे। जे ड्राइवर आहे त उहो एतिरो बाअसर आहे जेको आहे सो असांजी कॉल ते बि असां वटि नथो अची सघे। ऐं मरीज़नि जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त वाक़ई असां परे परे ॾूरान इलाइक़नि खां अचूं था, केतिरा ई कलाक असां हिते टाइम गुज़ारियूं था, पर असांखे कोई दवा नथी मिले। ऐं जेको आहे सो असांखे फौरी जेको आहे सो हिन अस्पताल खे जेको आहे सो जेके तिबी सहूलियतूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि। हाजी बमरो, आवाज़ TV न्यूज़।